अस्सलाम वालेकुम दोस्तों। दोस्तों अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे गज़ल। त दोस्तों गज़ल सिंधी शाइरी जी अहिड़ी सिन्फ़ आहे जंहिंजो ताल्लुक़ु इंसान जे लतीफ़ जज़्बनि सां आहे। इहो अॼुकल्ह एतिरो त मक़बूल थी चुको आहे जो सिंधी शाइरी जी अहम सिन्फ़ यानी बैत सां कुल्हो कुल्हे सां मिलाए बीठो आहे। त दोस्तों गज़ल अॼु जे दौर में शाइरी जी तमामु मक़बूल सिन्फ़ आहे। तमामु घणा शाइर जेके आहे गज़ल जी सिन्फ़ में शाइरी कनि था। सो अचो त ॾिसूं था त गज़ल आहे छा। गज़ल जे बारे में अलामा अय्यज लिखनि था त गज़ल असुल लफ़्ज़ गज़ल असल में अरबी ज़बान मां निकितल आहे जंहिंजी माना आहे तगज़ुल यानी सुहिणनि सां मोहबत जूं ॻाल्हियूं करणु। यानी गज़ल में पंहिंजे महबूब सां प्यार मोहबत इश्क वग़ैरह जूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं। पंहिंजे महबूब लाइ हिकिड़ी प्यार जो इज़हार हुजे थो। पर हिकु ॿियो लफ़्ज़ बि आहे जंहिंजो तलफ़ुज़ बि तक़रीबन साॻियो ई आहे। उनजी माना आहे गज़ाला जंहिंजी माना थी कतणु या वटणु, जीअं धागे खे वटबो आहे। हिकु ॿिए ख़्याल मूजिबि गज़ल लफ़्ज़ गज़ाल मां निकितो आहे जंहिंजी माना आहे हरणी जी छांग। सो इन हवाले सां इन मां साबित थियो त गज़ल जा मुख़्तलिफ़ मक़सद अचनि था गज़ल लफ़्ज़ जा। ऐं अचो त गज़ल जी फ़नी ख़ूबियुनि ॼाणूं था। गज़ल जूं फ़नी ख़ूबियूं। त दोस्तों गज़ल जी फ़नी ख़ूबियुनि में गज़ल केतिरनि ई शेरनि जो मजमूओ हुजे थो। गज़ल जी पहिरें शेर जी ॿिन्ही मिसरनि में काफ़ियो साॻियो हूंदो आहे। पहिरें शेर खे मतला चइबो आहे ऐं आख़िरी शेर खे मक्ता चइबो आहे। ऐं मक्ता में शाइर पंहिंजो तख़लुस इस्तेमालु कंदो आहे। जीअं अब्दुल हुसैन सांगी आहे, उन पंहिंजो तख़लुस सांगी जे नाले सां इस्तेमालु कयो आहे। जीअं तालिबुल मौला आहे, मखदूम तालिबुल मौला, उन्हनि बि पंहिंजो जेको आहे तालिब जे नाले सां, तालिबुल मौला जे नाले सां जेको आहे पंहिंजो उहो तख़लुस इस्तेमालु कयो आहे। सो मिसाल आहे त इन हिसाब सां जेको आहे गज़ल जे आख़िरी शेर में शाइर पंहिंजो तख़लुस ॾिए थो। गज़ल जा मौज़ू त बुनियादी तौर ते गज़ल जेको आहे, गज़ल जो बुनियादी जेको मौज़ू आहे उहो आहे हुस्न ऐं इश्क यानी मोहबत जूं ॻाल्हियूं करणु, यानी इश्क जो इज़हार करणु, मोहबत जो इज़हार करणु, पंहिंजे अंदर जे जज़्बात ऐं एहसासात जो इज़हार करणु। हुस्न इंसानी ज़िंदगी जो हिकु बुनियादी क़दुरु आहे ऐं हर इंसान हुस्न ॾांहुं बेअख्तियार कशिश महसूसु करे थो। हुस्न इश्क जो बुनियादु आहे। बग़ैर हुस्न जे इश्क न थींदो आहे, छो त इश्क आहे ई हुस्न जी पैदावार। यानी हुस्न ऐं इश्क ॿई मक़सदु आहे त गॾोगॾु हलनि था। इश्क जी जेका पाड़ आहे उहा हुस्न में हुस्न सां जुड़ियल आहे। हुस्न ऐं इश्क जीअं त गज़ल जा बुनियादी मौज़ू आहिनि। गज़ल जो हिकिड़ो नमूनो आहे राति आई वई तूं न आहे कई, माग में मेंदरा का करवांदी रही, शिकाया जी गज़ल आहे। मींहं मोटी विया ॾींहं उभरी लथा, तूं न आहे पिरी वाओ लॻे थी वई। सो इहो आहे हुस्न ऐं इश्क। इहो आहे पहिरियों मौज़ू। त दोस्तों इन खां अलावा तसवुफ़ खे बि गज़ल जे मौज़ूअनि में शामिलु कयो आहे। इश्क मिजाज़ी इश्क हक़ीक़ी जी पहिरीं चाढ़ी हुजे थी। जॾहिं इंसानु मिजाज़ी इश्क जी चाढ़ी चढ़े थो ऐं अॻिते वधे थो त हक़ीक़ी इश्क जो पांधीअड़ो बणिजो वञे। करे हुल ऐं हशर कसरत जे बाग़ में आयुसि, अॻे ॿिए रंग में मख़फ़ी हुयसि वहदत जे वीरान में। सो इहो आहे कलीच जो गज़ल इख़लाक़ियात। त दोस्तों इख़लाक़ियात खे बि सिंधी गज़ल जो मौज़ू बणायो वियो आहे। त दोस्तों जीअं सिंधी गज़ल जीअं ई तरक़ी कंदो वियो त उन में मुख़्तलिफ़ मौज़ू बि शामिलु थींदा विया। सो ख़ल्क़ जी ख़ैर में मशगूल सदा रह तूं कलीच, मन कॾहिं का थिए मक़बूल कमाई तुंहिंजी। सो इन में अख़लाक़ियात जी ॻाल्हि आहे त ख़िदमत ख़ल्क़ में उन में तव्हां मशगूल रहो त तव्हांजी जेका आहे इहा इबादत क़बूल पए। सो उन खां अलावा समाजी शूर, शाइर जीअं त हसास हूंदो आहे, तंहिं करे उनखे मुआशिरे में फैलियल गंदगी जो बि अहसासु आम माण्हुनि खां वधीक थिए थो। ए क़ौम ॿुधाया थे किसा तोखे मूं तक़दीरनि जा, ए बाग़ी बाग़ी जे सिर ते थो ॾिसां तो ताज ॾिसां ताज़ीरनि जा। सो इन में समाजी शूर बि नज़र अचे थो। त दोस्तों इहो गज़ल
ऐं गज़ल जे बारे में हिकु ॻाल्हि तव्हां हमेशह यादि रखंदा हलो त गज़ल जो जेको लफ़्ज़ आहे इहो उर्दू में मुनिस आहे, लेकिन सिंधीअ में इन खे असांखे मुज़कर करे ॾेखारिणो आहे। सिंधीअ में गज़ल सां गॾु मुज़कर इस्तेमालु थींदी। सिंधीअ जो गज़ल, गज़ल जो मीन्स मुज़कर, गज़ल में हुजे थो, गज़ल ईअं हुजे थो, गज़ल मुश्तमिल मुख़्तलिफ़ मिसरनि ते मुश्तमिल हुजे थो, सो इहो मुज़कर आहे। सिंधी गज़ल जी तारीख़, गज़ल असां वटि फारसी जे वसीले आयो। अरगुननि ऐं तुर्खाननि जे दौर में सिंध में फारसी जो एतिरो त असरु वधी वियो, पर सिंधी शाइर पंहिंजी ॿोली विसारे, जो सिंधी शाइर पंहिंजी ॿोली विसारे फारसी में शाइरी करणु लॻा। कलोड़नि जे दौर में त्रिखुड़े जे कुझु शाइरनि फारसी ॻाल्हाइण सिंधी गज़ल जी शुरूआति कई। हुननि जी तारीख़ टिनि हिसनि में विराए सघिजे थो। त दोस्तो, सिंधी गज़ल बि फारसी जे ज़रिए जेको आहे सिंध में दाख़िल थियो। अवाइली जेको दौर हुयो हुन में फारसी जो ॾाढो रुझान हुयो। फारसी ईअं सम्झो त माना अॼु जी जीअं अंग्रेज़ी आहे ईअं माना सम्झी वेंदी हुई। फारसी जे बारे में चवंदा हुआ त फारसी घोड़े चाढ़सी बुख न मारसी, सो माना चवंदा हुआ त माना जंहिंखे फारसी अचे थी त उहो कॾहिं बि बुख न मरंदो, उहो मीन्स कामयाबी हूंदो। सो फारसी जो एॾो उरूज हो। त गज़ल में अवाइली दौर कलोड़नि ऐं टालपुरनि जे दौर ते मुश्तमिल आहे। कलोड़नि जे दौर में नूर मोहम्मद ख़स्ता ऐं मिर्ज़ा तकी कुझु गज़ल चया, पर उन्हनि ते फारसी जो तमामु घणो असरु हो। टालपुरनि जे दौर में सचल सरमस्त बि हिकु गज़ल चया जेके मिजाज़ जी महमीज़ सां भरपूर हुआ। ताबरा फगंदी अज़रुख़्तो नुकाब हशर थियो आफ़्ताब लायो ताब, नूर मोहम्मद ख़स्ता जो इहो गज़ल आहे। इन में तव्हांखे महसूसु थींदो त हिन में फारसी जो चङो ख़सो असरु आहे। इन लाइ इन में सिंधी जो तव्हांखे घटि महसूसु थींदो। त इन में फारसी जो तमामु घणो नज़र अचे थो। त ॿियो दौरु, गज़ल जो जेको ॿियो दौरु आहे उहो अंग्रेज़नि जे दौर ते मुश्तमिल आहे। हिन दौर में गज़ल तमामु घणी तरक़ी कई ऐं केतिरा ई गज़ल गो शाइर पैदा थिया। गज़ल में फारसियत जे बजाए सिंधियत खे ॻमांदो वियो। सिंधी माहौल, सिंधी सकाफ़त, सिंधी मिज़ाज खे गज़ल में समुझण जी हिकु वॾी कोशिशि कई वई। अंदर जे इश्क जंहिंजी जाइ पंहिंजी थो वए जोड़ वस बरसाति जीअं दाइम तिनी जा नेण थिया आला, प्यालो मैसलो ॾे पुर करे महबूब मतवाला, त मस्ती में महबूब जे कयूं हिन होश खे हाला। अच्छा, आखूंद कासिम हालाई इहो बि गज़ल जो उन वक़्त जो वॾो शाइर हुयो। गज़ल ख़लीफ़े गुल खां पोइ हिन दौर जो ॿियो नामियारो शाइर आखूंद कासिम हालाई आहे। ही बुनियादी तौर ते फारसी जो शाइर हो, पर पोइ सिंधीअ में बि गज़ल में तिबा आज़माई कयईं। जे अमानत इश्क जी आणी बजा, हशर में तन ते न हूंदो को अज़ाब, दौर दुनिया जे धंधे खां धार थी सैयद रखरा साफ़ हिन संसार में। मीर अब्दुल हुसैन सांगी, दोस्तो मीर अब्दुल हुसैन सांगी जेको आहे टालपुरनि जे आख़िरी हुकुमरान जो पोटो हो, जेको संदसि कलकते मां वारी घरवारी परॾेही घरवारी मां हो। ऐं सो अब्दुल हुसैन सांगी जेको आहे उहो गज़ल जो वॾो शाइर हुयो, जंहिंजो तख़ल्लुस हुयो सांगी। हिन दौर जो अहम शाइर आहे मीर अब्दुल हुसैन सांगी हिन दौर जो अहम शाइर आहे। संदसि शाइरी जा अहम रुझान हिकु इश्क हो, ॿियो दर्द। न ॿुधो था सवाल सांगी जो ए बुतो छो अहिड़ा बेहया थिया आहियो। मिर्ज़ा कलीच बेग, मिर्ज़ा कलीच बेग जीअं त नसर में काफ़ी शाइरी कई आहे, नसर में सॉरी इलाही सारा किताब लिखिया आहिनि, पर शाइरी में बि पंहिंजो पाण मल्हायो आहे। मिर्ज़ा कलीच बेग घणो करे नासियाणा शाइरी कई आहे ऐं अख़लाक़ियात खे पंहिंजी गज़ल जो मौज़ू बणायो आहे। पर उन हूंदे बि सिंधी गज़ल में हुस्न ऐं इश्क जो चङो ख़ासो ज़िक्र मिले थो। छो न तड़पे सीने में ही दिलि मुंहिंजी पखी जियां, हथ में कमान उनजे ऐं थिया तीर बगल में। सो इन हवाले सां विरहाङे खां अॼु ताईं गज़ल जो नओं दौर विरहाङे खां पोइ शुरू थियो। हिन दौर में काफ़ी नवां नवां तजुर्बा कया विया। शेख हयाज़ जो जेको गज़ल आहे उहो गज़ल जे रिवायतनि सां भरपूर बग़ावत करे थो। छो त छाकाणि त शेख हयाज़ उन मां फारसी ख़तमु करे
गज़ल मां जेका फ़ारसी जो असर रुसूख़ो ख़तमु करे उन में नयूं तशबीहूं इश्तिहारा इस्तेमालु कया ऐं उन मां ईरानी गुल गुलज़ार इहे सभु शयूं हटाए उन में सिंध जूं वसंदियूं वाह बरपट बयान उन्हनि जो ज़िक्र कयो। यानी सिंध जा सिंध जो जेको माहौल आहे सिंध जा बरपट सिंध जा बयाबा इहे सभु शयूं सिंधी मिसाल आहे लफ़्ज़ इहे सभु इस्तेमालु कया पंहिंजो उन मां। पली आस थर मां न आ थूअरनि भिटाई ॾिसी थो विॾियूं थियूं वरनि। सो अयाज़ सिंधी गज़ल खे निज सिंधी माहौल ऐं ठीठ सिंधी ॿोली ॾिनी आहे ऐं संदसि गज़लनि में सिंधियत जी ख़ुशबू आला दर्जे जी आहे। अयाज़ वटि गज़ल जे रिवायती मौज़ू यानी हुस्न इश्क में बेपनाह तरक़ी कई पंहिंजे इंतज़ार जी कैफ़ियत खे हिन तरह थो बयानु करे। राति आई वई तूं न आए कई माक में मेंदरा काक रोअंदी रही पखी परोखा अञा न आया उकीर तन जी हुरी रही या उदास उदास सिर ते हवा उठी जे चए पई का उॾारे ईंदी। इन सां गॾोगॾु दोस्तो नए दौर में उस्ताद बुखारी सुठो शाइर आहे विरहाङे खां पोइ। संदसि गज़लनि में हुस्न बि आहे, उहो धरती जो हुस्न आहे। संदसि शाइरी में इश्क बि आहे पर उहो माण्हुनि जो इश्क आहे। फूरू माण्हू सभु कुझु फुरियो पोइ बि फुरण लाइ फेरा ॾियनि फुरियल माण्हू पोइ ॿियो त छॾियो पर देस फुरायो वेठा आहिनि। रहज़न माण्हू बगड़नि वांगुरु टोलियूं ठाहियूं रोकनि रहूं रहबर माण्हू हरणनि वांगुरु नेण टिमायूं वेठा आहिनि। सिंधी गज़ल हिमत ऐं बहादुरी जो बि सबक़ु ॾियनि था। उस्ताद चवे थो हथे ख़ाली असां ज़ालमनि सां लड़ंदासीं लड़णु ॾिसजो उमेद आहे यकीन आहे खटंदासीं खटण ॾिसजो। नए दौर जी शाइरी में तनवीर अब्बासी। अच्छा, तनवीर अब्बासी बि हिकिड़ो अहम हैसियत रखे थो। डॉक्टर तनवीर अब्बासी जीअं त ख़ैरपुर जो हुयो ऐं लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी मां MBBS कयईं ऐं हैदराबाद में क्लिनिक हलाईंदो हो। ऐं डॉक्टर तनवीर अब्बासी जेको आहे हुन बि चङी शाइरी कई गज़ल लिखिया। अवां क़ुर पढ़ो ऐं असां किताब लिखूं अवां ख़ुदा सां असां इश्क सां निभाह कयूं। तो दोस्तो ही हुयो गज़ल जो हिकु मुख़्तसिर खणी चइजे त हिकिड़ो तारुफ़ उन जो मक़सदु उन जूं फ़नी ख़ूबियूं उन जा मौज़ू ऐं कुझु मशहूरु विरहाङे खां पहिरियां ऐं बाद जा शाइर। उन सां गॾोगॾु दोस्तो जीअं हाणे तव्हां अगरि ॾिठो हूंदो PMS जा सिंधी लिटरेचर जो पेपर हूंदो उन में हो त सिंधी शाइरी जी किन बि ॿिनि सिन्फ़नि ते लिखो तफ़सील सां लिखो त उन में अगरि हिकिड़ो गज़ल असां लिखी सघिजे थो इहो असां सभु कुझु लिखी सघूं था। उनमें गज़ल जी वस्फ़ ऐं गज़ल जूं ख़ूबियूं गज़ल जा मौज़ू गज़ल जा शाइर सो इहो मिलाए करे हिकु चङो ख़ासो मवादु थी वञे थो। सो वरी मिलंदासीं ॿी वीडियो में। थैंक यू।